हिकु त असांजो जेको ऑपरेशन बचल भय में हाणे रिसेंटली शुरू थियो आहे, इनखे टियों ॾींहुं आहे अॼु। असां पंहिंजो पुलिस जो कैंप स्टैब्लिश कयोसीं, रेंजर्स बि असां सां गॾु आहिनि ऑपरेशन में। बेसिकली इहो तसलसिलो ऑपरेशन जो गड़ी तेवीअ खां वठी करे बचल भय छो त असांजो पोइ वरी हदि ख़तमु थिए थी पई, सखर ज़िले जो हदि शुरू थिए थो पियो। असांजो ऑपरेशन हले पियो, जेका असांजा टारगेट्स हुया उनमें जेको शेरल महर आहे, शहीद जान मोहम्मद महर केस में जेको मेन जवाबदार आहे, इहो उन जतोई जेको जवाबदार आहे, जेको असांजो टारगेट हुयो उन सां गॾु रहियो पियो। त असां इन ॿिनि टिनि टारगेट्स खे कल्ह राति इंगेज कयोसीं गॾियल ऑपरेशन में, रेंजर्स ऐं पुलिस जो, जंहिंजे नतीजे में काफ़ी ॾोहारी जेका आहिनि उहे ज़ख़्मी थिया आहिनि ऐं शेरल महर जी मारण जी जेकी आहे उहो कंफर्मेशन थी वई, छो त असांजी डेड बॉडी जेकी आहे उहो हींअर पोस्टमार्टम लाइ हॉस्पिटल में मौजूदु आहे। ज़ख़्मी बि थिया आहिनि, तमामु घणा हिन में ॾोहारी ज़ख़्मी थिया आहिनि ऐं इन सां गॾोगॾु असांजो ऑपरेशन अञा बि हले थो पियो ऐं जेसीं ताणी जेका इहे टारगेट्स आहिनि असांखे अचीव न थींदा तेसि ताणी ऑपरेशन जारी रहंदो। अच्छा ठीकु आहे। हीअ सारी ॻाल्हि साम्हूं आई आहे त पुलिस खे लाश नथो मिले ऐं उहो हले थो पियो, चइबो त उहो मुझो ई न आहे। डेड बॉडी हींअर उनजी पिक्चर तव्हांजे साम्हूं अची वई आहे जेकी जवाबदार जी आहे, ऐं उनजे अलावा हींअर डेड बॉडी हॉस्पिटल जेकी तालका अस्पताल आहे पुलिस रिसीव कई आहे, असां वटि रिसीव थी आहे। हींअर डेड बॉडी हुते मौजूदु आहे ऐं तव्हां बि हली करे ॾिसी सघो था पिया। किथे हिते शिकारपुर लखी THP में। अच्छा अच्छा। छा